जय झूलेलाल। मां प्रकाश रामचंदानी, SK TV चैनल एक नमाणी विनती तो कयां त बॉलीवुड, छॉलीवुड, हॉलीवुड सब तव्हां ॾिठो आहे, पर सिंधियुनि जी फिल्मूं केतिरियूं घटि ठहनि थियूं ऐं हिकिड़े ज़बरदस्त सब्जेक्ट ते, हिकु ॾाढी ई ख़तरनाक सब्जेक्ट ते असांजे आदिपुर गांधीधाम जे श्री राजू उदासी हिकु फिल्म ठाही आहे जंहिंजो नालो आहे शल कंहिंजी धीअ न बजे। जल्द ही तव्हांजे क़रीब थिएटर में ईंदी, महीने 15 ॾींहं महीने तव्हांजे घर रिलीज़ थींदी। तव्हां कोशिशि कजो त तव्हांजे नज़दीक में नज़दीक जेको सिनेमा हुजे उते हीअ सिंधी फिल्म ठहे, सिंधी फिल्म रिलीज़ थिए। दोस्तो, हिन जो नालो तव्हां ॿुधो, शल कंहिंजी धीअ न बजे। जॾहिं कंहिंजी धीअ बजंदी आहे न, हिते दर्द थींदो आहे, हिते आह निकिरंदी आहे, छाकाणि हुन माउ पीउ जंहिं पंहिंजे धीअ खे 9 महीना 10 महीना 10 साल 10 साल न 20 साल पाले पोसे 21 साल पढ़ाई लिखाई कॉलेज हर संस्कार ॾियण जी कोशिशि कई आहे, उनखे सुठो घर ॾियण लाइ करे उन लाइ सभु कुझु रखंदा आहिनि, दहेज बि रखंदा आहिनि। पर तंहिंखां पोइ जॾहिं उनखे ख़बर पवंदी आहे त उनजी धीअ भॼी वई के ॿी भाषा वारे सां, ॿी क़ौम वारे सां, के ॿिए धर्म वारे सां, ॿिए के अहिड़े समाज में जंहिंजो दर्जो कुझु बि न आहे। ऐं जॾहिं उन धीअ खे तकलीफ़ थींदी आहे त उन समाज करे अॻियां न ईंदो आहे, तकलीफ़ थींदी आहे। दोस्तो, शल कंहिंजी धीअ न बजे ज़रूरु ॾिसंदा ऐं हिन सब्जेक्ट ते ज़रूरु डिस्कस कंदा ऐं हर हिकु चवंदा त ॾिसजो राजू उदासी आदिपुर गांधीधाम में ठहियल, सिर्फ़ु आदिपुर गांधीधाम जे कलाकारनि द्वारा भाई प्रताप जो ऐं राजू उदासी जो हिकिड़ो सुपिनो जंहिंखे प्रकाश रामचंदानी ऐं उन्हनि दोस्तनि कामयाबु करण लाइ पूरो सहकार ॾिनो आहे। ऐं जल्दी अचो ऐं ॾिसजो ऐं ॿियनि खे ॾेखारण लाइ उत्तेजित कजो, प्रेरित कजो ऐं चइजो त शल कंहिंजी धीअ न बजे। नमस्कार दोस्तों, नमस्कार। इस सिंधी चैनल में यही फिल्म हिंदी में भी बन रही है ताकि दुनिया को एक मैसेज जाए, जिसकी डबिंग अभी शुरू हो चुकी है। आप सब दोस्तों की दुआओं से ये सिंधी और हिंदी में बनने वाली, मैं समझता हूँ पहली ही फिल्म होगी जो कभी डब की गई हो। कोशिश से कामयाब जाती है। आए तो हम देखें सिंधी सेवा मंच, जिनका नाम सेवा से जुड़ा हुआ है, सेवा ही करते हैं। और सबसे बड़ी बात है कि सिंधी होने के बाद भी किसी भी जाति नाती का कोई भेदभाव नहीं, सबके साथ एक ही तरह है। आज फादर्स डे के दिन पिताजी को गौरवपूर्ण मानते हुए बच्चों का जैसे साथ देते हैं, ऐसे सिंधी सेवा संस्था के जो कमलेश मैदासानी हैं, श्री CT ज्ञानचंदानी, उसको साथ में जो सहकार दे रहे हैं दुखभंजन दरबार के मोहन उदासी, सिंधी सदाबाद चैरिटेबल ट्रस्ट के श्री गोपलानी एडवोकेट, श्री HKT ग्रुप के हरीश कुमार और दीनदयाल सेवा ट्रस्ट के श्री धवल जी, बागचंद धवल जी। और ये देखिए स्कूल किट का आज वितरण हो रहा है। 250 बच्चों को दिया गया, न जात न नाम, कुछ नहीं। रजिस्ट्रेशन देने के बाद सिंधी सेवा मंच के इस उद्घाटन के बाद सभी बच्चों को कमलेश मैदासानी ने, जितने भी आए हुए मेहमान थे उनको, साथ में राष्ट्रीय सिंधी समाज के प्रकाश रामचंदानी को भी इस काम में शामिल किया कि तुम भी आओ और अपने हाथों से गरीब बच्चों को वितरण करो।
चलो देखें इनकी कुछ झलक फर्स्ट पार्ट में, और नेक्स्ट पार्ट आ रहा है इस ब्रेक के बाद।